घोटकी मां ख़बर ईंदा हलो त यूनियन काउंसिल लबाणो जमायत उलमा इस्लाम घोटकी यूनियन काउंसिल लबाणो जो डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर जो उम्मीदवार पाकिस्तान पीपल्स पार्टी यूनियन काउंसिल लबाणो जे उम्मीदवारनि खिलाफ सोशल मीडिया ते अची इल्जाम लगायो आहे त मुंहिंजे ॻोठ जी पोलिंग स्टेशन के पंहिंजे ॻोठ खणाए विया आहिनि। इन इल्जाम के पाकिस्तान पीपल्स पार्टी जे डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर जो उम्मीदवार लालू लेगारी, चेयरमैन उम्मीदवार सुभान लबाणो, वाइस चेयरमैन उम्मीदवार सलीमान कोलाची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे मथां जेके इल्जाम लगायो वियो आहे इहे बिल्कुलु ग़लति ऐं बेबुनियाद आहिनि। असां अहिड़ी का बि दरख़्वास्त या कंप्लेन वग़ैरह इलेक्शन कमीशन न ॾिनी आहे। हा, लेकिन अमलो पाण असांजे ॻोठ अची असांजे ॻोठ जी स्कूल जी विज़िट कयो आहे। इन में असांजो इन सां कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत न आहे। वधीक हिननि जो चवणु हो त असां अहिड़ो को बि ग़लति अमल न कंदासीं जंहिं कम सां असांखे शर्मिंदगी थिए। असां मथां लॻायल इल्ज़ाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।